गुरु अर्जन देव महाराज जन पंहिंजे मिठी वाणीअ में अॼु जो वचन फरमाइनि था। सेवक को सेवा बन आई, सेवक को सेवा बन आई, सेवक को सेवा बन आई, सेवक को सेवा बन आई। हुक्म बूझ परम पद पाई, हुक्म बूझ परम पद पाई, हुक्म बूझ परम पद पाई। हुक्म बूझ परम पद पाई। चओ हरे राम। हरे राम। ॾाढो ई अनमोल वचन असां सभिनीनि जे लाइ सुखमनी साहिब जो हे पावन पवित्र वाक सतगुरु अर्जन देव महाराज जन फरमाइनि था कि सेवक जे लाइ सेवा ही सब कुछ आहे। चओ हरे राम। हरे राम। सेवक खे सेवा ही करणी आहे, सेवा ही शान आहे सेवक जी। हुकुम बूझ परम पद पाई। प्रभुअ जे हुकुम में, सतगुरनि जे हुकुम में रही करे, वो हुकुम मनी करे, आज्ञा मनी करे ही परम पद पाए सके। हरे राम। प्रभुअ जे हुकुम में रहन था, आज्ञा में रहन था, भाणे में रहन था राजी, तो उते हितां जो कोई परम पद नथा चवनि। हिते त उनजी वाहवाही थींदी आहे, हिते त उनखे मान सम्मान मिलंदो ई आहे, हिते त माण्हू उनजी चर्चा जरूर कंदा आहिनि। पर प्रभुअ जे दरगाह में, प्रभुअ जे उन पावन वैकुंठ में, उते भी उनखे परम पद मिलंदो आहे। चओ हरे राम। एडी महिमा आहे, सतगुरनि ॻाई आहे, लिखी आहे। सेवक को सेवा बन आई। सेवक जे लाइ त सेवा ही सब कुछ आहे। जे अगर कोई भाव सां सेवा तो करे, श्रद्धा आहे, त वो विश्वास रखे कि वो सेवा ही उनजो यज्ञ है, वो सेवा ही उनजे लाइ हवन आहे, वो सेवा ही उनजे लाइ सभिनीनि खां वॾे में वॾो सत्संग आहे, सभिनीनि खां वॾे में वॾी भक्ति आहे। वो आज्ञा ही उनजे लाइ सब कुछ आहे। चओ हरे राम। सेवक को सेवा बन आई। ॾिसो भाई, सेवा में भगवान अहिड़ी कृपा रखी आहे कि सेवा सां हे इंसान सब कुछ पाए सघंदो आहे। ये असां तव्हांखे कोई बनावटी ॻाल्हि नथा चऊं। जेकी कथाऊं असां ॿुधियूं आहिनि, पढ़ियूं आहिनि, उनजो सार था ॿुधायूं कि सेवा में भगवान अहिड़ी कृपा रखी आहे कि सेवा सां सब कुछ मिली सघंदो आहे। अरे भाग्य में न भी लिखियल हुजे त सेवा करण सां मिली वेंदो आहे। चओ हरे राम। पर ॿी पंक्तिअ ते असांखे विशेष ध्यानु ॾियणो आहे। हुकुम बूझ, है न, जेके हुकुम में रहंदा। आसा दीवार जी वाणी में भी सतगुरनि लिखियो आहे, हुकुम मने होवे परवान। जेके हुकुम मनींदा। हुकुम छा आहे भाई? हुकुम यानी आज्ञा। आज्ञा कहिड़ी आहे? संत महात्मा सतगुरु त आज्ञा भी अहिड़ी ॾींदा आहिनि जंहिंमें असांखे भक्ति मिले, जंहिंसां असांजो कल्याण थिए। चओ हरे राम। उन आज्ञा में रहणो सेवक जो सभिनीनि खां वॾो परम धर्म आहे। चओ हरे राम। सम रहे, भाणो मिठो लगे, तेरा भाणा मीठा लागे, त प्रार्थना सतगुरनि भी कई आहे। चओ जय श्री कृष्ण। ये ॾाढी सुंदर पंक्ति भाई, है न। वैसे तो हर पंक्ति सतगुरनि जेकी रचना कई आहे वो ॾाढी उत्तम आहे, ॾाढी महान आहे, ऐं सभिनीनि जो भाव प्रेम ॾियण वारो आहे, कोई न कोई शिक्षा ॾियण वारो आहे, भक्ति ॾियण वारो आहे। पर अगर असां सेवादारी आहियूं, सेवक आहियूं, त इहे असांजे लाइ सभिनीनि खां उत्तम पंक्ति आहे। चओ हरे राम। ॾाढो ज़रूरी आहे भाई, असां अगर कंहिं भी दर सां जुड़ियल आहियूं न, कंहिं भी संतनि सां जुड़ियल आहियूं, कंहिं भी महात्मा सां जुड़ियल आहियूं, जंहिंमें भी तव्हांजी श्रद्धा आहे, पर उन श्रद्धा खे हर ॾींहुं वधाइणो आहे, उन भाव खे हर ॾींहुं वधाइणो आहे भाई। घटिजे तो त गड़बड़ आहे। चओ हरे राम। पोइ असांजी जेकी हिकिड़ी
सेवक जी पहचान आहे, उहा पहचान गायब थी थींदी वञे। हर ॾींहुं प्रेम वधे, हर ॾींहुं भाव वधे। नंढी उम्र हुई फरीद साहब जी, ॾाढी नंढी उम्र, शायदि 7-8 साल जी उम्र जी उन्हनि जी घटना ईंदी आहे, या शायदि 11 साल जी उम्र जी। संत ॿुधाईंदा आहिनि ॾाढी सुंदर घटना कि फरीद साहब नंढी उम्र खां ई उन्हनि जी माता उन्हनि खे भक्ति सेखारी। नंढपण खां ई भक्तीअ में लॻी विया, संतनि भक्तनि जी सेवा करण लॻा। पंहिंजे गुरुअ जे दर ते बालकपन जॾहिं हुयो, नंढी उम्र हुई, तॾहिं खां ई वञी सेवा कंदा। नंढी उम्र खां ई उन्हनि जा जेके गुरु हुया उन्हनि खे ज्ञान ॾींदा, शिक्षा ॾींदा, सेवा ॾींदा। सेवा हुई कि रोज सुबुह जो नदीअ मां जल भरे ईंदा फरीद साहब ऐं पंहिंजे गुरुअ खे सनानु कराईंदा। चओ हरे राम। हाणे छा गुरु जी पाण सनानु न करे सघंदा? मन में कॾहिं इहो सवाल अगरि अचे न कि भाई संतनि असांखे सेवा ॾिनी आहे, पाण बि त कराए सघनि पिया, पाण बि त करे सघनि पिया। त जवाब हृदय मां इहो ई अचणो खपे कि भैया इहे अगरि असांखे कोई सेवा ॾियनि था त ॾाढी वॾी कृपा था कनि, उपकार था कनि, दया था कनि। अरे असां जहिड़ा त लखे उन्हनि वटि आहिनि। चओ हरे राम। लखे आहिनि। कोई अगरि सोचे कि मां न वेंदुमि, मां न कंदुमि त कमु न थींदो, त भैया इहा असांजी ॾाढी वॾी ग़लतफहमी आहे, ॾाढी वॾी ग़लतफहमी। हरे राम। तव्हांखे छा असांखे बि कॾहिं इहो वीचार न करणो आहे मां न हुजां? चओ हरे राम। ओॾी महिल वीचार कजो असां जहिड़ा त लखे उन्हनि जे जीवन में आहिनि, पर पोइ बि पंक्ति में इहो बि ध्यानु रखिजो कि उन्हनि जहिड़ो असांजे जीवन में ॿियो कोई कोन्हे। चओ हरे राम। फरीद साहब नंढी उम्र खां सेवा कंदा, गुरु जी उन्हनि खे सेवा ॾिनी। फरीदा तोखे रोज सुबुह जो नदीअ मां जल भरे अचिणो आहे ऐं मूंखे सनानु कराइणो आहे। जी गुरु जी। सनानु कराईंदा रोज, थधि जो समय, नदीअ जो जल भरे आया त ॾाढो थधो हुयो। सोचियऊं भाई थोड़ो जल गरम हुजे त ताज़ो हुजे त ठीकु आहे, न त ईअं त तबियत ख़राब थींदी, स्वास्थ्य ख़राब थींदो। लकड़ियूं ॻोल्हण विया कि ॿाहिरि मां पहिरियों जल जेको आहे उहो थोड़ो कुनकुनो करे वठां। लकड़ियूं न मिलियूं काथों, पूरे आश्रम में ॻोल्हे आया, गुरु जी जे लकड़ियूं न पई मिलनि। ॿाहिरि निकिता, रस्ते में कुझु माण्हुनि खां पुछियो भैया तव्हां वटि लकड़ियूं मिलंदियूं? चयूं न, सुबुह साण केरु तोखे लकड़ियूं ॾींदो भाई, कंहिं वटि न हूंदा, मुश्किल आहे। हिकिड़ो दरवाजो खटखटायूं, कंहिं स्त्रीअ दरवाजो खोलियो, चई अम्मा तो वटि लकड़ियूं आहिनि? चई हा मूं वटि त ॾाढियूं लकड़ियूं आहिनि, मूंखे गुरुअ जी सेवा जे लाइ कुझु लकड़ियूं खपनि, बाहि ॿारणी आहे, कुझु लकड़ियूं मिलंदियूं? हुन चयो हा बिल्कुलु मिलंदियूं भाई। वो गणिका हुई, वैश्या, बिल्कुलु मिलंदी, पर ॿुध मां जो तोखे लकड़ियूं ॾियां बदिले में मूंखे छा मिलंदो? कुझु त तोखे ॾियणो पवंदो। उन मजाक में चयो कुझु त तोखे बि ॾियणो पवंदो पुट। चयो मां तोखे छा खपे ॿुधाए, जे अगरि मां सक्षम हूंदुमि त ज़रूरु ॾींदुमि, जेको गुर अगरि मां ॾियण जे लाइक़ु हूंदुमि त तोखे ज़रूरु ॾींदुमि, बसि बदिले में मूंखे सेवा जे लाइ लकड़ियूं खपनि। चओ हरे राम। गणिका मजाक में चयो हा हा तोखे जेतिरी लकड़ियूं खपनि तूं खणी वञ, कोई मनाई न आहे, पर ॿुध मूंखे तुंहिंजी अखियूं ॾाढियूं सुठियूं थी लॻनि। चओ हरे राम। तुंहिंजी अखियूं ॾाढियूं बढ़िया आहिनि, हिकिड़ी ॾींदे? मजाक में हिकिड़ी अख ॾींदे भाई? और जेतिरी लकड़ियूं खपनि तोखे तूं खणी वञ। फरीद साहब ॿियो बार वीचार न कयो। हाणे ही कथा जेॾी महिल असां ॿुधंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं त लॻंदो आहे एॾी नंढी उमिरि में इहे वीचार बि कीअं था अचनि। उन्हनि ॿियो बार बि वीचार न कयो। हिकिड़ो नोकीलो पत्थर उते साम्हूं पियो हुयो, उहो खयों ऐं अख उनखे कढी करे ॾिनो। चओ हरे राम। सोचो उन्हनि खे केतिरी पीड़ा ओॾी महिल तकलीफ़ थी हूंदी भाई। हलो तकलीफ़ त भुलिजी वञूं असां, पर इहो केॾो उन्हनि जे लाइ उत्तम, वॾे में वॾो वीचार थी वियो हूंदो जीवन जो। चओ हरे राम। तुरंत उन्हनि कढी करे ॾिनी। हो गणिका हैरान थी वई कि अरे भाई मां त मजाक पई कयां, मूंखे कहिड़ी ख़बर हे ॿार ईअं कंदो। उहो भावुक थी वई, उहो बि हैरान थी वई, रोअण लॻी। चई अरे मूंखे माफ़ कर भैया। तुरंत वञी करे कुझु मलम ऐं पट्टी खणी आई, लॻाई अखियुनि ते हुनजे, ऐं लकड़ियुनि जो ढेर अची करे साम्हूं रखी। चई पुट तोखे आजीवन जेतिरियूं खपनि तूं खणी वञा, कॾहिं मां तोखां कुझु न घुरंदमि, कुझु न पुछंदमि, मूंखे माफ़ कजां, मूंखे माफ़ कजां।
तुरंत लकड़ियूं खणी करे आया, सेवा में बाहि ॿारियूं, जल जेको आहे उहो गरम कयो उन्हनि, ऐं गुरु जी जी सेवा में पहुची विया। गुरु जी खे सनानु पिया कराइनि। अख में ॾाढी तकलीफ़ हुई उन्हनि खे। त केॾी महिल जीअं मथां जल पिया विझनि त पासे में पियो किरी पए। गुरु जी हिकु बार ॾिठो, चई अरे भाई छा थो करे, तुंहिंजे अख में इहे पटी छाजी लॻल आहे? फरीदास सभु ठीकु त आहे, कोई तकलीफ़ आशा? चए न न गुरु जी सभु ठीकु आहे। चए पोइ अख में इहे पटी छाजी ॿधी अथई भाई? गुरु जी जॾहिं 2-3 दफ़ा पुछियो उन्हनि जे, तॾहिं फरीद साहब चयो गुरु जी कुझु बि न आहे, बसि अख आई आहे, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं आनड़ी, बसि अख आई आहे, ॿियो कुझु बि न आहे। गुरु जी बि पहुतल हुया, उन्हनि ध्यानु कयो, चई भैया हे त कूड़ थो ॻाल्हाए, हा कोई अख उख न आई आहे, उल्टो अख ॾेई आयो आहे। सेवा में हिनजो एॾो भाव, पंहिंजे गुरूअ सां हिनजो एॾो प्रेम कि हे त पंहिंजी अख ॾेई हली आयो आहे। गुरु जी मुस्कुराइण लॻा, हुनखे ॾिसी चवण लॻा अच्छा अख आई आहे? चए थो हा हा गुरु जी कुझु न आहे, बसि अख ई आई आहे। चई अख आई आहे त पटी खोले ॾेखार। चओ हरे राम। त गुरु जी मां चवां थो न कुझु बि न आहे, बसि तव्हां चिंता न कयो, सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे, मामूली बसि अख आई आहे। चई अरे भाई अख आई आहे न, असां बि चऊं था अख आई आहे, ॾेखार खोले करे। चओ हरे राम। जॾहिं ॾाढी जिद कई त फरीद साहब वो पट्टी हटाई, ऐं गुरु जी चवनि पिया अख आई आहे त ॾेखार ॾेखार। जीअं ई पट्टी हटाई त वाकई उन्हनि जी अख वापसि अची वई। चओ हरे राम। जेकी अख कुझु देरि पहिरियों उहे कढी करे उन गणिका खे ॾेई आया, पर सतगुरनि जी कृपा सां, प्रभु परमात्मा जी कृपा सां, ऐं ईअं चइजे कि उनजी श्रद्धा जी बलिहारी कि अख वापसि हली आई ऐं सही सलामत बिल्कुलु ठीकु। फरीद साहब इहो जेॾी महिल उन्हनि जे जीवन में इहो चमत्कार थियो त उन्हनि जी श्रद्धा अञा वधी वई। श्रद्धा त वैसे बि हुई, न त ईअं कोई थोड़ी अख ॾेई हली ईंदो। चओ हरे राम। अरे ॾियण त छॾियो, वीचार करण बि असांजे लाइ कठिन आहे, ॾाढो कठिन आहे। चओ राम। असां हिते समय ई नथा ॾियूं त अख ॾियण त ॾाढी वॾी ॻाल्हि थी वई, ॾाढी ऊची ॻाल्हि थी वई। असां पंहिंजे प्रभुअ खे, पंहिंजे सतगुरुअ खे, गुरु दर खे समय ई नथा ॾियूं त भैया ॿी वस्तु त असां भुलिजी वञूं। चओ हरे राम। जेकी शइ सभिनीनि वटि आहे 24 कलाक, हा न, भॻवान ॾिना आहिनि, उन्हनि मां कुझु क़ीमती समय कढी करे असां भक्ति खे नथा ॾियूं त ॿियो छा ई अर्पण कंदासीं। फरीद साहब जो जीवन बदिलजी वियो, ॾाढी गुरुनि कृपा कई ऐं अहिड़ो जीवन बदिले छॾियो, अहिड़ो ऊंचो जीवन करे छॾियो। ईअं चइजे कि उन्हनि खे परम पद ॾिनो कि उन्हनि जी वाणी श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज में बि दर्ज अथव। चओ हरे राम। ऊंचो पद आहे न भाई। ॾिसो जाते बि असां वेहंदा आहियूं त गुरु साहिब जो आसन जेको हूंदो आहे असां खां ऊंचो हूंदो आहे कि न, मथे हूंदो आहे कि न? छो जो उहो पद मथे आहे। वो जेकी वाणी आहे, उस जेके साक्षात सतगुरु उन में विराजमान आहिनि, उहे ॾाढा ऊंचा आहिनि। मैं नीवा मेरा मुर्शिद ऊंचा। चओ हरे राम। उन्हनि खे परम पद मिली वेंदो आहे जेके प्रभुअ जे रजा में रहंदा आहिनि, जेके हुकुम में रहंदा आहिनि। भाई हनुमान जी महाराज छा कयो ॾिसो, राम जी सां गॾु हुया, कंहिंखे न ख़बर आहे कि उन्हनि कहिड़ी कहिड़ी सेवा कई, ॿुधायो। हुकुम मञियो राम जी जो। राम जी त चवनि था हनुमान जी तव्हां असांजी एॾी सेवा कई आहे, एॾी सेवा कई आहे, हर आज्ञा जो तव्हां बराबरि पालन कयो आहे, मां त कर्ज़दार थी वियो आहियां तव्हांजो, इहो ऋण मां कीअं चुकाईंदुमि? केरु था चवनि? राम जी, भॻवान पाण। चओ राम। त चवनि था तम पद खपे तव्हांजा चरण कमल, बसि उन्हनि चरणनि में मां वेठो हुजां, मुंहिंजे लाइ सभिनीनि खां वॾो पद इहो ई आहे। बार बार वर मांग हो हर्ष देव श्री रंग, पद सरोजन पायनी भगति सदा सतसंग। बसि मूंखे इहो ई खपे, ॿियो कुझु बि न खपे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई असां भले ई तव्हांखे ॿुधायूं था, पर इहा ॻाल्हि असां बि मञूं था कि हुकुम मञणु ॾाढो कठिन आहे। एॾो सरल त न आहे जेतिरो चवणु सरल आहे। चओ हरे राम। हरे राम। इहो उन्हनि जे लाइ सरल थी वेंदो आहे जंहिंजे भीतर श्रद्धा हूंदी आहे।
जंहिंजे भीतर भाव हूंदो आहे ऐं अटूट विश्वास हूंदो आहे भाई। चओ राम। हरे राम। अटूट भरोसो भक्तीअ में, सत्संग में, सेवा में अटूट भरोसो खपे, विश्वास खपे, मनमानी छॾणी पवंदी ऐं भाव रखणो पवंदो। श्री कृष्ण हरे वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। अचो यही गुरबाणी मिली करे असां सां गॾु ॻायो, प्रेम सां, भाव सां। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। 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 हुक्म बूझ परम पद पाई, हुक्म बूझ परम पद पाई। हुक्म बूझ परम पद पाई। हुक्म बूझ परम पद पाई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। जन लागा हरि एक नाई, जन लागा हरि एक नाई। तिसकी आस ना बिरथी जाई, तिसकी आस न बिरथी जाए। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। इसते ऊपर नहीं विचार, इसते ऊपर नहीं विचार। जाके मन वसया निरंकार, जाके मन वसया निरंकार। जाके मन वसया निरंकार, जाके मन वसया निरंकार। गाओ सेवक को सेवा बन आई,
सेवा बण आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। बंधन तोड़ भय निर्वैर, बंधन तोर भय निर्वैर, अन्न दिन पूजहि गुर के पैर, अन्न दिन पूजै गुर के पैर। इह लोक सुखिए परलोक सुहेले, लोक सुखिए परलोक सुहेले। नानक हरि प्रभ आपहि मेले, नानक हरे प्रभ आपहि मेले। सेवक को सेवा बण आई, सेवा बण आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। बोलो सेवक को सेवा बण आई, सेवा बण आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। हुक्म बूझ परम पद पाई, हुक्म बूझ परम पद पाई। सेवक को सेवा बण आई, सेवा बण आई। सेवक को सेवा बन आई, सेवा बन आई। सेवा बण आई, सेवा बन आई। सेवा बण आई, सेवा बण आई। वाहिगुरु। वरी भी मनन कजो साध संगत जी, तव्हांखे अनेक भाव अर्थ मिलंदा। भाव एतिरो ई आहे कि असां सभई सेवक आहियूं प्रभुअ जे दर जा, पंहिंजे सतगुरनि जे दर जा। बसि असांजो हिकिड़ो ई फर्ज़ु आहे कि असां उन्हनि जे रज़ा में राज़ी रहूं, हुकुम में रहूं। जेके रहनि था उहे सुख पाइनि था, ऐं जेके नथा रहनि त पोइ काथे न काथे उहे दुख बि पाइनि था। चओ हरे राम। त ज़रूर वीचार कजो, मनन कजो ऐं प्रार्थना कजो प्रभुअ खे कि प्रभु तव्हां कृपा कयो त असां हुकुम में रहूं। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण